नाज़रीन मोहतरम अस्सलाम वालेकुम। नाज़रीन मोहतरम अस्सलाम वालेकुम। नाज़रीन 34 ॾींहं थी विया आहिनि फ़लस्तीन जे मज़लूमनि मथां इसराईल जी वहशियाणी बमबारीअ ते 11,000 खां वधीक माण्हू, 11,000 खां वधीक मुसलमान, 11,000 खां वधीक असांजा कलमे गो भाइर मारिजी चुका आहिनि, लुक्म अजल बणिजी चुका आहिनि। पर 1 अरब खां वधीक आबादी वारे मज़हब जे पोइलगनि जी सिहत ते को बि फ़र्क़ु कोन थो पवे। अॼु रियाज़ में OIC जो इजलास थी रहियो आहे, इजलास शुरू थी चुको आहे, पर हिन इजलास में छा थींदो कुझु बि न। सिर्फ़ु इसराईल खे खां मुतालबो कयो वेंदो त जंग बंदी कई वञे। अॼु असांजो वज़ीर आज़म अनवार उल हक़ काकड़ साहब बि इजलास में शरीक आहे, जंहिं उते जंग बंदी जो मुतालबो कयो आहे। पर 8-10 ॾींहं अॻु में जॾहिं अक़वाम मुतहिदा में करारदाद ते वोटिंग थी त जंग बंदी कई वञे, जंहिंमें 100 खां वधीक मुल्कनि जंग बंदी ख़तमु करण जे लाइ वोटिंग में हिसो वरितो, पंहिंजी राय ॾिनी। 14 मुल्कनि जंग जी हिमायत में वोट ॾिनो, जॾहिं त 45 मुल्कनि जन वोटिंग में हिसो न वरितो, यानी जंग बंदी जी हिमायत न कई। उन्हनि में अफ़सोस सां चवणो थो पए त असांजो प्यारो मुल्क पाकिस्तान बि शामिल हो। हीअ असांजूं ग़लतियूं आहिनि जिन खे असांखे दुरुस्त करिणो आहे, जन ते असांखे नज़र विझणी आहे। कल्ह छा चइजे, कहिड़ा लफ़्ज़ किथां आणजनि ऐं फ़लस्तीन जे मज़लूम अवाम सां यकजहती कीअं कजे। कल्ह ई काबतुल्लाह जे इमाम हज़रत अब्दुर्रहमान अल सद्देस साहब फ़तवा ॾिनी आहे, जंहिंमें मुसलमाननि खे अपील कई आहे त जंग बंदी खां परे रहो। जंहिंमें हुन मुसलमाननि खे अपील कई आहे त जंग में धुर न बणिजो, जंग खां परे रहो। जंग बंदी न, मां ग़लति चई वियुसि। हुन चयो आहे त मुसलमान जंग खां परे रहनि, यानी पंहिंजे मज़लूम भाइरनि फ़लस्तीनियुनि जी हिमायत बि करे न सघनि। ऐं उन सां गॾु हू वरी हिकु जेका ॿी फ़तवा थो ॾिए, उहा ॾाढी दिलचस्प आहे। हू चवे थो त मुसलमाननि खे घुरिजे त पंहिंजे हुकुमराननि जी पैरवी कनि, पंहिंजे हुकुमराननि जे हुकुम जी बजावरी कनि। यानी असांजा हुकुमरान जेकॾहिं जंग में फ़लस्तीन जे भाइरनि जो हिसो, उन्हनि जो मदद नथा कनि, फ़लस्तीनी भाइरनि जी हिमायत नथा कनि, त असांखे उन्हनि ते ज़ोर न भरणु घुरिजे ऐं ख़ामोशीअ सां ॾिसणु घुरिजे, भली हू पिया मरनि। हिकु वीडियो हीअ जॾहिं हुन जी फ़तवा साम्हूं आई त इन फ़तवा खां चंद कलाकनि खां पोइ इसराईल जे वज़ीर आज़म नेतनयाहूअ जो मन एतिरो त वधी वियो जो हुन बरमला ऐलान करे दुनिया खे ॿुधायो त असां हाणे गज़ा ते कब्ज़ो कंदासीं, इसराईल जूं सरहदूं असां हाणे गज़ा ताईं वधाईंदासीं। होॾां हिकिड़ी वीडियो साम्हूं आई आहे जेका जंहिंमें ॾेखारियो थो वञे त जेके एम्बुलेंस ऐं रेफ्रिजरेटेड ट्रकूं जेके रफ़ा बॉर्डर खां अचनि थियूं गज़ा जे मुतासिरनि जे लाइ इमदादी सामान खणी, उन्हनि में वरी इसराईली फ़ौजी बि अचनि था। हीअ हिकिड़ी अजीब क़िस्म जी सूरत हाल आहे। ऑस्ट्रेलिया जो सहाफ़ी थो चवे पियो त इहा जेका गज़ा आहे, इहा लेबॉर्ट्री आहे इसराईल जी। इसराईल पंहिंजा हथियार इते टेस्ट कंदो आहे, पोइ जॾहिं हू दुनिया खे विकिरो कंदो आहे, हुन जे हथियारनि जी मार्केट इन करे वधंदी आहे जो हू चवंदो आहे त हथियार असांजा आज़मायल आहिनि। उन जे करे दुनिया हुन खां हथियार वठंदी आहे ऐं हू अफ़सोस सां चवे थो त इन्हनि में वरी वॾो तादाद जितां हुनखे नाणो थो मिले उहे मुसलमान मुल्कनि जो आहे। हिन वक़्तु छा पोज़ीशन बीठी आहे, इन सां गॾु इहो कोन्हे को त को असांजा माण्हू था पिया मरिजनि, त को इसराईल ते असरु कोन पियो आहे। इसराईल 34 ॾींहंनि खां वठी बंदि आहे, दुनिया जे माण्हुनि अचणु वञणु छॾे ॾिनो आहे। इसराईल जो वॾो दारोमदार सियाहत हूंदो, जेका 80-90% खां वधीक ख़तमु थी चुकी आहे। इसराईल जूं फैक्ट्रियूं बंदि आहिनि, इसराईल जा स्कूल बंदि आहिनि, इसराईल जा कारखाना बंदि आहिनि। 1 लख खां वधीक इसराईली जेके आहिनि उहे पंहिंजे घरनि में जेके तहखाना आहिनि, जिन खे बंकर था चवनि, उहे बंकरनि में रहिया पिया आहिनि, ॿाहिरि निकिरनि ई नथा ख़ौफ़ विझनि। 3 लख खां वधीक इसराईली जेके आहिनि उहे पंहिंजो मुल्क छॾे चुका आहिनि।
गैस ऐं तेल वारा जेके उन्हनि जा प्लांट आहिनि उहे बंदि लॻा पिया आहिनि छा? इसराइल जी जेका मरकज़ी बैंक आहे उन जे मुतलिक़ इतला आहिनि त 8 अरब 20 करोड़ डॉलरनि जा पंहिंजा परॾेही असां सां विकिरो करे चुकी आहे। यानी इहा तनज़ली न पई वञे। गज़ा ते हिन वक़्त ताईं 30,000 टन खां वधीक बारूद इस्तेमालु थियो आहे। 30,000 टन खां वधीक बारूद इस्तेमालु थियो आहे गज़ा जे मज़लूमनि ते, गज़ा जे बेकस माण्हुनि ते, गज़ा जे औरतुनि ते, गज़ा जे ॿारनि ते, जंहिंमें तक़रीबन 5,000 ॿार मरी चुका आहिनि, मासूम ॿार जन ते इहो बम इस्तेमालु पिया कनि। पर इहे बम मुफ़्त में कोन था ठहनि। इन्हनि ते इसराइल खे 1 अरब 60 करोड़ डॉलरनि खां वधीक 160 अरब डॉलर खां वधीक ख़र्च करणा पिया आहिनि। हीअ जेका जंग आहे मुस्लमान त मरनि था, पर मुआशी तौर ते इसराइल तबाह थी चुको आहे। इसराइली नफ़्सियाती मरीज़ बणिजी चुका आहिनि ऐं इसराइली पंहिंजो वतन छॾण ते मजबूर आहिनि। हुननि खे ॿी का बि वाह नज़र नथी अचे। इसराइल जा ख़ुदि हज़ारे माण्हू मरी विया आहिनि या ज़ख़्मी थिया आहिनि, जंहिंजो तादाद टोटल 8,000 खां वधीक ॿुधायो पियो वञे। ही अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि जिन सां 75 साल पुराणी जेका रियासत आहे उन जा बुनियाद हिली चुका आहिनि। पर असां मुस्लमान आहियूं जो पंहिंजे मुस्लमान भाइरनि जो साथ नथा ॾियूं। कल्ह ई हिकिड़ो लेटर गर्दिश पियो करे अल-फलाह बैंक पाकिस्तान जो, जंहिंमें चयल आहे त फ़लस्तीनियुनि जी हिमायत में, फ़लस्तीनियुनि जी मदद लाइ जेकॾहिं को माण्हू चंदो जमा कराए थो, हुननि 2 अकाउंट नंबर ॾिनल आहिनि हिननि में, त उहे पैसा न वठो, हुनखां पैसा न वठो। यानी असां यहूदियुनि जी शयुनि जो बाइकाट त कोन था कयूं, पर जेकॾहिं असां पंहिंजे मज़लूम फ़लस्तीनी भाइरनि जी का मदद करण था घुरूं त असां जूं बैंकूं पंहिंजे स्टाफ खे एडवाइस थियूं कनि त इहे चंदा वसूल न कया वञनि। असां कहिड़ी जाइ ते वञी पहुता आहियूं? फ़लस्तीनी भाइरनि असांखां हिन वक़्तु कहिड़ी हू चवंदा रुॻो असांखे बसि दुआ ॾियो। हिन वक़्तु 36 अस्पतालुनि मंझां, गज़ा जे 36 अस्पतालुनि मंझां अध खां वधीक यानी अरड़हनि खां वधीक मुकमिल तौर ते तबाह थी चुकियूं आहिनि ऐं जेके आहिनि उहे बि ज़ख़्मियुनि सां ऐं लाशनि सां भरियूं पियूं आहिनि। ऐं जेके पनाह गुज़ीन आहिनि, जेके मुहाजिर आहिनि, जेके पंहिंजे घर छॾे चुका आहिनि, उहे माण्हू उन्हनि अचे उते पनाह गिरनि पनाह वरिती आहे। जन वटि न पाणी आहे, न खाधो आहे, न ख़ुराक आहे, बसि हिकिड़ो अलाह जो नालो आहे जंहिंजी हू तस्बीह वेठा था पढ़नि। हिकिड़े माण्हूअ जो जॾहिं 6 महीननि जो को ॿारु मरी थो वञे पियो, इन वाक़िए में हुन जे चहिरे मंझां रत थी निकिरे त हथ ॿई मथे करे ॿार खे मथे करे चवे थो त अलाह साईं मुंहिंजी इहा कुर्बानी अथई, इन कुर्बानीअ ते राज़ी रहिजांइ। इहा आहे असांजे फ़लस्तीनी भाइरनि जी हालति, इहा आहे असांजे मुस्लमान मुल्कनि जी हालति। हिकिड़ो नंढिड़ो मुल्क आहे जेको असां सभिनी खे क़ाबू कयूं वेठो आहे ऐं असां हुन जी हर फर्मा बरदारी था कयूं। सुठी ॻाल्हि आहे। अॼु OIC जो इजलास रियाज़ में थो थिए, पर इन सऊदी अरब में थो थिए। चंद ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। सऊदी अरब जे तरफ़ां हिकिड़ी स्टेटमेंट आई त जॾहिं इहा जंग बंदि थी वेंदी त असां वरी पंहिंजा इसराइल सां तालुकात बहाल कराईंदासीं। इहे सभु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे सोचण ते मजबूर थियूं कनि। असां पंहिंजे इसराइल जे, असां पंहिंजे फ़लस्तीन जे, असां पंहिंजे गज़ा जे भाइरनि लाइ सवाइ इन जे ॿियो कुझु बि नथा चई सघूं। रब्बुल आलमीन जे अॻियां दुआ जा हथ था बुलंद कयूं त अलाह साईं हिननि जी ग़ैब मंझां मदद करे। त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी असांखे OIC जे इजलास मंझां का बि तवक़ कान्हे का। पंहिंजे दोस्त, पंहिंजे भाउ शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।